पर शामिल कंदासीं। ठारूशाह खां रिपोर्टर MM अब्बासी जी रिपोर्ट मूजिब ठारूशाह में निजी मेडिकल सेंटर ते डॉक्टर की गिफ़लत सबब मासूम बार मरड़ींग। डॉक्टर पारां पौरत खां 24,000 रुपया ज़बरदस्ती वठी खेसि गणती जोगी हालत में बारड़े खे अस्पताल में बाहर कढी छॾियो। वाक़े खिलाफ कोरियर जे एहतजाज कवरेज ते आयल साफ़ इंसाफ अस्पताल इंतजामिया ऐं डॉक्टरनि जूं धमकियूं। वारसनि पारां डॉक्टर खिलाफ कार्रवाई जी घुर। ठारूशाह नुशरफ रात को असांखे नंढो न ॾिनो नंढड़ो सही आहे तव्हांजो ऐं हिनखे चौकादो रखो हिते यानी तव्हांजो हींअर छा चवणु आहे? हींअर चवणु आहे त असांजो चौकादो डॉक्टर खे चयो असां नंढड़ो खणी था ॾियणो आहे छा उहो को बि चए थो न नंढड़ो हिते रखो तव्हां ऐं न ॾिसो था पाण त कीअं लॻो पियो आहे। सतारा साईं मोकिलियो मुंहिंजो पुटु पैसा दाख़िल हुजे न ॿार उहो मुफ़्त में चई मुफ़्त में असां खणी फिरोज लिंक रोड ते कायम प्राइवेट निजी मेडिकल सेंटर बहराम चिल्ड्रेन सेंटर ॿाहिरां टैक्सी ड्राइवर वसी रबड़ो एहतजाज कंदे चयो त 4 ॾींहं अॻु ताज़ो जावल ॿारड़ो डॉक्टर इल्ताफ़ रिंदे जे मेडिकल सेंटर ते दाख़िल करायो, जिते डॉक्टरनि पारां गरी रक़म वठण बाद बि ग़लति इलाज करे नंढड़े खे बेहाल करे छॾियो। डॉक्टर खां मासूम ॿार जी तबियत पुछण ते डॉक्टर मछिजी पियो ऐं असांखे गार गंद करे 24,000 रुपया भी फीस वठी ॿारड़ो सेंटर मां ॿाहिरि कढी धिका ॾेई सेंटर मां ॿाहिरि कढी छॾियो। हुननि चयो त असांजे नंढड़े खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार डॉक्टर इल्ताफ़ रिंद ऐं संदसि इंतज़ामिया ते हूंदो। हुननि हेल्थ जे निगरान वज़ीर DHO नुशरफ फिरोज़ ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त बदमस्त डॉक्टर ऐं संदसि इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो।